अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली का राम मारवी तहीन सबका पेरी शामिल करनासी हेडलाइंस। नवा शहर ठाण जी ज़रूरत है। इस्लामाबाद का पोइ लाहौर में नौ शहर जुड़ी रहा है। कराची में भी नौ शहर ठाण जी ज़रूरत है। लाहौर में रावी प्लानिंग एंड डेवलपमेंट प्रोजेक्ट के दौरे दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो बिना के रिथाबंदी से हाउसिंग सोसाइटीज़ ठहंदी पई वञनि, आबादी वधी रही है ऐं नवनि शहरनि जी ज़रूरत है। पानी की खोट ऐं गंदगी जा मसला पैदा थी विया आहिनि। रावी जो दरिया सीवरेज जो नालो बणिजी रहियो आहे। रावी सिटी सां गॾु 2 करोड़ वण लॻाया वेंदा। रावी दरिया खे बचाए वेंदो ऐं पुलियूं अॼु वेंदियूं। हुकूमत स्टेट बैंक तरमीमी बिल सेनेट का मंजूर कराए वरितो। चेयरमैन सादिक संदराणी की सदारत में सेनेट इजलास शुरू थींदे ही हुकूमती मेंबर घटि हुजण ते नारे वारो वसी शौक़त तरीन इजलास में हलियो वियो। बिल फौरी पेश न करण ते अपोजिशन जो एहतजाज, एजेंडा जो कॉपियूं फाड़ियूं वयूं। अध कलाक बाद फिर बिल पेश कयो पियो। बिल जे हक़ में मुखालिफत में 43 वोट पिया। अपोजिशन के मुतालबे ते ॿीहर गड़प मुखालिफ 42 ऐं हुकूमती 43 वोट साम्हूं आया। सेनेट चेयरमैन सादिक संदराणी बिल के हक़ में वोट ॾिनो। बिल की मंजूरी बाद सेनेट चेयरमैन सादिक संदराणी इजलास सूमर 31 जनवरी ताईं मुलतवी करे सघियो। वज़ीर आज़म इमरान खान पारा केस बलोचिस्तान में शहादत माणींदड़ जवानन के भेटा पेश। वज़ीर आज़म इमरान खान चयो बहादुर जवान दहशतगर्दन का महफूज रखण लाइ कुर्बानी ॾेई रहिया आहिनि। दहशतगर्दन के हमले में शहीद थियल 2 जवानन के हू सलाम पेश करे थो ऐं मुल्क के हर क़िस्म की दहशतगर्दी का पाक करण लाइ पुरज़म आहिनि। घर वसी शेख रशीद पारा केस में दहशतगर्दी की मुसम्मत संदसि सनाइत मुल्क की हिफाज़त लाइ मुक़र्रर एहलकारनि ते हमलो बदतरीन दहशतगर्दी आहे। दहशतगर्दी की कार्रवाइन से हौसला खत्म नथा करे सघनि। बलूचिस्तान की तरक्की ऐं मुल्की सलामती जो मिशन जारी रहंदो। अॻूणे 83 पुलिस एहलकारी पारा बलूचिस्तान में दहशतगर्दी की मुसम्मत। आसी पुलिस एहलकारी जो चवणु आहे त दहशतगर्दी जो अमल माफ़ न करण जोॻो आहे। बिलावल भुट्टो सरदारी पारा बि केस में शहीद थियल 2 जवानन के भेटा पेश। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पारा केस में शहीद थियलनि जे वारसनि सां दुख जो इज़हार। बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु आहे त दहशतगर्दनि सां मुक़ाबले में शहीद थियलनि जूं कुर्बानियूं ज़ाया न वेंदियूं। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त मुल्क में दहशतगर्दी की नई लहर हानिकार आहे। पूरी कौम पंहिंजी बहादुर फौज सां गॾु बीठी आहे। बेतमादी से ख्वाब ॾिसण वारा उन ऐवान में नाकाम थी विया जिते संदन अक्सरियत आहे। सिंध समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी समाजी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में चयो आहे समूरियूं पार्टियूं गॾिजी इमरान खान अॻियां ढेर आहिनि। अल्लाह जी मदद रही त कामयाबियुनि जो सफ़र रुकजण वारो न आहे। सिंध सरकार जमात इस्लामी में गालियों कामयाब। जमात इस्लामी 29 ॾींहं का जारी धरणो खत्म करण जो ऐलान करे छॾियो। सिंध सरकार मकानी दारनि बाबति कानून में तरमीम लाइ तैयार थी वई। मकानी दारनि जो वसील नासिर हुसैन शाह जमात इस्लामी जे धरणे में पहुची वियो। हाफ़िज़ तैमूर रहमान जो चवणु आहे त हिकु मसवदो तैयार कयो पियो आहे। नासिर हुसैन शाह चयो त सिंध सरकार जमात इस्लामी में लिखत में मुआहिदो थियो आहे। सिंध हुकूमत 2013 जे बलदियाती एक्ट में तरमीम कंदी। सिहत जा इदारा मकानी इदारनि जे हवाले कया वेंदा। मेयर कराची वाटर बोर्ड ऐं सेवरेज बोर्ड जो चेयरमैन हूंदो। यूसी के माहवार ऐं सालियाना फंड बि आबादी जी बुनियाद ते ॾिना वेंदा।
अपोजिशन के रोडन ते अचन घुर्जे उम्मीद आहे तो ताकतवर हल्का न्यूट्रल रहंदा। मुस्लिम लीग पहुंचे अखबार ख्वाजा साद रफीक से रिवायत इमरान खान की हुकूमत में करप्शन में रिकॉर्ड इजाफो थो। विन के चोर चवण बारो 5 चोर निकतो। इमरान खान जो पोखियो हो उनके लुणन जो वक्त अची वियो आहे। हर दौर में एहतसाब के नाले ते इंतकाम वरितो वियो। कानून वारी वजारत फौजदारी कानून में तरमीम बाबत सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जो पधरनामो रद्द करे छो। कानून वारी वजारत जारी कल पधरनामे में चयो सुप्रीम कोर्ट बार जो यो चवण गलत आहे तो फौजदारी कानूनन में तरमीमन के हवाले से वकीलन से सलाह मशवरा न कया विया। पाकिस्तान बार काउंसिल सुप्रीम कोर्ट बार ए वकील तंजीमन के फौजदारी कानून में तरमीम जो मसवदो मोकिलियो वियो हो। एसोसिएशन के ब भेरा खत में लिखा पिया पर का भी तजवीज़ न आई। मुल्क में कोरोना विघे टीह मरीज सियातुल्ला वेठा। एमसीओसी पारा 61,183 केसन की तस्दीक। हाकारी केसन की शरह 11.92 रिकॉर्ड। सॼे मुल्क में 1,353 मरीजन की हालत ॻणती जोगी। आदिलपुर वासी खानदान से मलिर मोटरवे ते हादसो। ट्रॉलर जो कार की टक्कर साल मुड़ से सनन पुट थरे ते पहुंच। हादसे में इब्राहिम कलवर संदस साल इजाज बेबी एंड पुट नासिर कलवर मौके ते दमड़ी छो। पोती कराची बनी रहा हुआ धनोरियाबाद वरसा मलिर मोटरवे ते सनन कार से हादसो पेश आयो। फौतिन लामड़ अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद आदिलपुर मुंतकिल कया पिया वञनि। हैदराबाद भरसा डंपर जो मोटरसाइकिल के टक्कर विभाइल मौत। हालांकि वह तेज रफ्तार डंपर गोठ गोपाल के रवासी बिन मोटरसाइकिल सवार भाईरन के चिवाड़ी छो। पुलिस मौजूद हादसे में हुसैन गोपाल ने सनद भाव पहुंचा है। मौतिन जा मर्द जरूरी कोर्स पूरो करण लाइ अस्पताल मुंतकिल किया गया। हाला बरसाविन मोटरसाइकिल में खौफनाक टक्कर के नतीजे में जख्मी थियल नौजवान फौत। हाला शिदातपुर रोड ते हादसे जे जख्मी मोहम्मद जुमन विधो हैदराबाद अस्पताल में जख्मन की सट नसन दे दमड़ी छो। वे जख्मी हाजन किरियो की हालत ॻणती जोगी आहे। सक्कर में मुबैना गलत ऑपरेशन सबब खान के अस्पताल में औरत फौत। वासन जो एहतजाज। औरत इमदाद साहब रहीम बख्श वासन पारा डॉक्टर ते गफलत जो इल्जाम। वासन जी अस्पताल में बंदा डॉक्टर मुमताज सनू के पुलिस हवाले कयो वियो। बंदर भरसा बुढ़ी वियल महाड़न मां वधीक हिक लाश रेस्क्यू टीम रकीबुल्ला पठान जो लाश करे वरितो। हथ आयल लाशुनि जो अंग न वधी वियो। वधीक माण्हुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू जो अमल जारी आहे। रोड में डॉक्टर असमत जे केस में गिरफ्तार मुख्य जवाबदार स्वाबी खां दादू मुंतकिल। जवाबदार शमन सोलंकी के दादू जे ए सेक्शन थाने ते रखियो पियो। अॼु केस अदालत में पेश कयो वेंदो। पाकिस्तान सुपर लीग के ॿिए मुक़ाबले लाइ अॼु कोयटा ग्लेडिएटर्स ऐं पिशावर सलमी जूं टीमूं कराची जे मैदान में लहंदियूं। कोयटा ग्लेडिएटर्स जे कप्तान सरफराज अहमद ऐं पिशावर सलमी जे कप्तानी वहाब रियाज़ शुएब मलिक करे रहियो आहे।